अहम ख़बर है अवां सां शेयर कंदा हलूं। बलोचिस्तान अवामी पार्टी जे अॻवान ख़ालिद मक्सी जो नायब चेयरमैन जी मुक़ररी बाबति वज़ीर आज़म खे ख़त लिखियो वियो आहे। BAP अॻवान ख़ालिद मक्सी नायब चेयरमैन लाइ 2 नवां नाला तजवीज़ करे छॾिया आहिनि। जॾहिं त नायब चेयरमैन लाइ बलोचिस्तान जे अॻूणे जज अहमद ख़ान लाशारी जो नालो तजवीज़ कयो वियो आहे। अॻूणे जज ग़ुलाम आज़म कमरानी खे बि नायब चेयरमैन बणाइण जी तजवीज़ पिणु ॾिनी वई आहे। ख़ालिद मक्सी जो चवणु आहे त बेअतमादी रिथ ऐं मौजूदा हुकुम जी जोड़जक में संदन किरदारु आहे। वाक़ई अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। बलोचिस्तान अवामी पार्टी जे अॻवान ख़ालिद मक्सी जो नायब चेयरमैन जी मुक़ररीअ बाबति वज़ीर आज़म खे ख़त लिखियो वियो आहे। BAP अॻवान ख़ालिद मक्सी नायब चेयरमैन लाइ 2 नाला तजवीज़ कया आहिनि। नायब चेयरमैन लाइ बलोचिस्तान जे अॻूणे जज अहमद ख़ान लाशारी जो नालो तजवीज़ कयो वियो आहे। जॾहिं त अॻूणे जज ग़ुलाम आज़म कमरानी खे बि नायब चेयरमैन बणाइण जी तजवीज़ ॾिनी वई आहे।